अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सारा सुमरो आइन बुलेटिन में मूंसां गॾु साथ ॾींदो सरदार लाखो। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो त केपी के अंदर दहशतगर्दी में सियासी ऐं मुजर माण्हू गठजोड़ जोड़ आहे। हाणे स्टेस्ट को न हलंदो। दहशतगर्दनि जा सहूलतकार सख़्त ऑपरेशन लाइ तैयार थी वञनि। ख़ारजियुनि खे रियासत जे हवाले कयो वञे। जेकॾहिं हर मसइले जो हल ॻाल्हियूं हुजनि हा त का बि जंग न लॻे हा। KPK में हिकु मनसूबे तहत दहशतगर्दनि खे पनाह ॾिनी वई। कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं त ज़ाती मुफ़ादनि लाइ KPK जे अवाम जो सौदो करे। गवर्नर जे गैप जे करे फौजी जवान ऐं शहरी कुर्बानियूं ॾेई रहिया आहिनि। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फौज जे तर्जुमान वधीक चयो आहे त भारत पाकिस्तान अंदर दहशतगर्दी लाइ अफगानिस्तान जी सरज़मीन इस्तेमाल करे रहियो आहे। अफगानिस्तान में दहशतगर्दनि जूं पनाह गाहूं आहिनि। अमेरिका जा छॾियल हथियार दहशतगर्दी में इस्तेमाल थी रहिया आहिनि। पाक फौज दहशतगर्दी जी मुकमल ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। KPK अंदर रोज़ानी 40 इंटेलिजेंस बेस ऑपरेशन कया पिया वञनि। हलंदड़ 10,115 ऑपरेशन कया विया आहिनि। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में 272 फौजी जवान, 140 पुलिस एहलकार ऐं 165 शहरी शहीद थिया आहिनि। दहशतगर्दी में इज़ाफ़े जो सबब नेशनल एक्शन प्लान ते अमल न थियण आहे। KPK जा गैरतमंद माण्हू दहशतगर्दी जो मुक़ाबलो करे रहिया आहिनि। गॾिजी दहशतगर्दी जे नासूर खे पहाड़ खां पटे उछलाईंदासीं। औरंगज़ेब में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 3 ख़ारजी मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब KPK जे औरंगज़ेब वारे इलाइक़े में गुझे इतला ते ऑपरेशन कयो वियो। मारिजी वियल ख़ारजी लेफ्टिनेंट कर्नल जुनेद तारिक, मेजर तैयब राहत ऐं 9 जवाननि जी शहादत में मुलविस हुआ। ॿ ॾींहं अॻु फोर्सेस ऑपरेशन करे फितनाए हिंदुस्तान जे 19 दहशतगर्दनि खे अंजाम ते पहुचायो हो। उहिदे तां इस्तीफ़ा ॾींदड़ अली अमीन गंडापुर वज़ीर आला हाउस ख़ाली करे छॾियो। अली अमीन गंडापुर वज़ीर आला हाउस KPK खां DIA खान रवानो। मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीर आला KPK अली अमीन गंडापुर चयो आहे त वॾे वज़ीर तौरु उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहियां। हाणे जेकॾहिं बानी PTI चवंदो तॾहिं बि फ़ैसिलो वापसि न वठंदुसि। हिकु आम पार्टी वर्कर तौरु कमु कंदो रहंदुसि। पार्लियामानी पार्टी जे इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे अली अमीन गंडापुर वधीक चयो आहे त मुख़ालिफ़ सियासी कोशिशूं करे ॾिसनि KPK हुकूमत नथा किराए सघनि। इस्लामाबाद में मज़हबी तंज़ीम जे इम्कानी एहतजाज सबब सिक्योरिटी सख़्त। शहर जा दाख़िली रस्ता कंटेनर रखी बंद। शहरनि खे अच वञ में शदीद परेशानी। वफ़ाक़ी गादी वारे शहर में मोबाइल डेटा ऐं इंटरनेट सर्विस भी मुतासिर। संजय गरू वज़ीर ज़ाल लंचार चयो आहे त कराची में बत्ताखोरी संजीदा मामिलो आहे। माज़ी में वापारियुनि खे बते जूं पर्चियूं मिलंदियूं हुयूं। कारोबारी माण्हुनि खे धमकियूं ॾींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। IG सिंध ऐं एडिशनल IG सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई गरू वज़ीर वधीक चयो आहे त कराची में बत्ताखोरी जी इजाज़त न ॾींदासीं। वापारी बिरादरी खे मुकमल तहफ़ुज़ फराहम कयो वेंदो। पुलिस सां मुक़ाबलनि में 4 बत्ताखोर मारिजी विया। 3 खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। लियारी गैंगवार जे वसी लाखो ऐं समद काठिवाड़ी जी गिरफ़्तारी लाइ वफ़ाक़ी गरू वज़ीर सां ॻाल्हाईंदुसि। सिंध जे अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल जो सलाहकार उमेद अली जूनेजो पीपल्स पार्टी में शामिल। उमेद अली जूनेजो पारां PP लेडीज़ विंग सदर फरियाल टारपुर सां मुलाक़ात करे पीपल्स पार्टी में शमूलियत जो ऐलान। उमेद अली जूनेजो PTI जो टिकट होल्डर ऐं तहरीक इस्तेकाम जो पार्टी जो सूबाई जनरल सेक्रेटरी रही चुको। हब वेझो नेशनल हाईवे ते रोड हादसो। 4 ॼणा फौत, 7 ज़ख़्मी। वंदर भरिसां तेज़ रफ़्तार पिकअप गाॾी टायर बस्ट थियण करे ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरी कल्टी थी खाई में किरी पई। फौतनि जी वकास एहसान अली शेर ऐं इमरान तौरु सुञाणप। कराची यूनिवर्सिटी में शागिर्दियाणी पॉइंट बस जे टक्कर में फौत। महमूद अल हसन लाइब्रेरी भरिसां हादसे में शागिर्दियाणी अनीका सईद ज़ख़्मी। अस्पताल में ज़ख़्मनि जी सटनि असहंदे दम ॾिनाई। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। पुलिस मूजिब शागिर्दियाणी पॉइंट बस मां लहंदे ई ॿी पॉइंट बस जे टक्कर में फौत थी वई। जाम नवाज़ अली वेझो 2 महीना अॻु पसंद जो पाइणो कंदड़ नारी जो लाश हथ। क़त्ल जा चोबोल ॻोठ अली ख़ास केली भरिसां 25 वरियनि जी आसमा जतोई जो दिलोर शाख मां लाश मिलियो। नारी 2 महीना अॻु घरां निकिरी गुलाम शबीर मस्तोई सां पसंद जो पाइणो कयो हो। शहदादपुर में नौजवान मुबैना तौरु पाण खे गोली हणी ख़ुदकशी करे छॾी। सवाई रोड वारे इलाइक़े में अनिल कुमार जो घर जे कमरे मां लाश मिलियो। नौजवान वाक़े खां अॻु WhatsApp ते ख़ुदकशी करण जो स्टेटस बि रखियो। लाश सिम्स अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। गर्भातियुनि में रोज़ राड़ो।